बॉलीवुड इंडस्ट्री के अलविदा चवंदड़ अगूणी अदाकारा सना खान जो चवण है तो टीवी ऐं फिल्मुनि में कामयाबी खां पोइ भी हू ज़हनी दबाव जो शिकार रही, जंहिंखां पोइ हुन हिजाब पहिरण जो इरादो कयो। सना खान केतिरियुनि फिल्मुनि में कम करे चुकी है, जंहिंमें सलमान खान जी फिल्म जय हो भी शामिल है, जॾहिं त हू बिग बॉस 6 जो भी हिस्सो रही चुकी है। 2020 में अगूणी अदाकारा मुफ्ती सैयद अनस सां शादी कई हुई, जंहिंखां पोइ हुन हिजाब पहिरण शुरू करे छॾियो हो। ताज़ो हिकु वीडियो में हुन पहिरियों भेरो इन राज़ तां पर्दो खयो आहे त हुन ईअं छो कयो। वीडियो में हू कारे बुरके में ॻाल्हाए थी ऐं संदसि हथनि ते मेहंदीअ जो रंग लॻल नज़र अचे थो। हू चवे थी त माज़ी में मूं वटि सभु कुझु हो, दौलत, शोहरत, ऐं मां पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि सभु कुझु करे पे सघियसि, पर हिकु शइ जी खोट हुई। हुन चयो त मुंहिंजी दिलि खे सुकून न मिली रहियो हो, मुंहिंजो हाल इहो हो जो मां ख़ुशी न हुयसि। सना खान जो चवणु हो त ही उहे ॾींहं हुआ जॾहिं मां अल्लाह जे पैगाम खे उन जी अलामतुनि में ॾिसणु शुरू कयो। हुन 2019 खे उहो साल करार ॾिनो जंहिंमें संदसि ज़िंदगी तब्दील थी वई। संदसि चवणु हो त मूंखे अॼु बि यादि आहे त रमज़ान जे महीने में मूंखे ख्वाब में क़ब्र नज़र ईंदी हुई, जंहिंमें बाहि हूंदी हुई ऐं मां पाण खे उन क़ब्र में ॾिसंदी हुयसि। सना खान जो चवणु हो त मां महसूसु कयो त अल्लाह मूंखे ॾिसी रहियो आहे, त जेकॾहिं मां पंहिंजी ज़िंदगी तब्दील न कई त मुंहिंजो इहो अंजाम थींदो। उन खां पोइ मां बेक़रार थी वियसि। हुन चयो त बाद में मूं हिजाब पहिरण जो इरादो कयो ऐं ईंदड़ ॾींहं ते मुंहिंजी सालगिरह हुई, जंहिं ते मूं स्कार्फ ख़रीद कयो ऐं पहिरे वरितो। मूं इरादो करे वरितो त हाणे इन खे न लाहींदसि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।